नाज़रीन, गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल सिजावल में कायम बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम सेंटर ते डिवाइस होल्डर ऐं एजेंट माफिया सरगर्म एजेंट 1000 खां 2000 कटौती करण लगा, जॾहिं त इंतज़ामिया को बि क़दम खणण जे लाइ तयार नाहे। सिजावल सेंटर ते ग़रीब औरतुनि जे पैसनि मां कटौतीअ जे हवाले सां असांखे अपडेट करे रहियो आहे सिजावल मां रिपोर्टर अब्दुल रशीद। जी अब्दुल रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सुजावल हाई स्कूल में मौजूद आहियां, जिते बेनज़ीर इनकम सपोर्ट सेंटर कायम किया हुआ है। वधिक हिते जे मौजूद औरतुनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उहो हिन वक़्तु कहिड़े मसइलनि खे मुंहुं ॾेई रहियूं आहिनि ऐं इंतिज़ामिया पारां हिननि खे कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि। ये सब अंदर रिश्वत पी हले, कंहिंजा 1000 रुपया कटिन, कंहिंजा 2000 रुपया कटिन। न्याणी वीचारियूं सब परेशान लगी थी पइन, कंहिंजी ॻाल्हि ॿुधनि ई नथा। ये रिश्वत हले भी ॿियो छा था अचनि? ॿिनि रुपयो कोन, टिंगी लही अचो, ॿाहुनि में सूर, टंगुनि में सूर, वरी 2000 1000 कटिन पिया। कहिड़ी सहूलियत असांखे न आहे? असांजे हिते आहियूं जे 10 रुपया इन त पाणी गिलास वठी पीऊं था, जी असांजे न आहिनि त असीं उञ वेठा मारो। कहिड़ी असांखे सहूलियत करे ॾिनो? सहूलियत इहे करे ॾिनो, भितियुनि ते चिपड़िया पिया आहियूं। कल आई हुई एसी साहब आई हुई त सभिनि तायूं हे असां हालतुनि चौथो ॾींहुं अॼु थिया कोर्टुनि खां करे हिते रुली आया आहियूं। असीं जंडड़ियूं टंगुनि सभु भेव पवंदा सघूं लाइन में, हुतां सतायूं असांजी ॿुधनि ई कोन था। हीअ सभु मुंहिंजो कांड बेवा में आहे। तव्हां ते ईंदड़ मुस्तक़ औरतुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो चवणु आहे त हिते रिश्वत एवज़ कमु हले पियो। फी कार्ड ते 1500 खां 2000 जी कटौती कई पई वञे। कैमरा टीम सां गॾु अब्दुल रशीद ख़ासकेली, SS न्यूज़ सुजावल।